नज़नवा खे अपडेट कंदालूं। अहम ख़बर आहे, मिठी मां ज़्यादती बाद हमल थियण ऐं बाद में आपघात कंदड़ नारी लीला जे केस जो फ़ैसिलो अची वियो आहे। अवां खे आगाह कंदालूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अदालत नारी सां ज़्यादती कंदड़ जवाबदार खे उमिरि कैद ऐं 94 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। जवाबदार कोमजी ठकुर नारी लीला सां ॻुझी शादी करण जी दावा करे अदालत में दरख़्वास्त पिण ॾिनी हुई। अवां खे अपडेट कंदालूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे, मिठी मां ज़्यादती बाद हमल थियण ऐं बाद में आपघात कंदड़ नारी लीला जे केस जो फ़ैसिलो अची वियो आहे। अवां खे अपडेट कंदालूं। जवाबदार कोमजी ठकुर नारी लीला सां ॻुझी शादी करण जी दावा करे अदालत में दरख़्वास्त पिण ॾिनी हुई। तफ़सील मालूम कंदासीं। मिठी मां एजाज़ वज़ीर खां जी एजाज़ अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मिठी जी अदालत लजाल बैदि हमल थियण खां पोइ ख़ुदकशी कंदड़ डिप्लो जे ॻोठ कोरल जी रवासन नारी लीला मेघवार जेको आहे उनजे केस में जवाबदार जेको नामिज़ कयो हो उन मथां 24 साल कैद ऐं उनखां अलावा ज़ना हमल ज़ाहिर करण ऐं उनखां अलावा ॿिया मुख़्तलिफ़ ख़ुदकशी करण ते मजबूर करण या धारदार ॾोहनि जो जेको तव्हांखे ॿुधायां त 25 लख रुपया जेको दंड जेको आहे उहो ॿुधाए छॾियो आहे। उनखां अलावा तव्हांखे ॿुधायां त हिन में जवाबदार कुंपजी ठक्कर जेको आहे उहो नामिज़ कयल हुयो, उहो आज़ादु हुयो, उनखे गिरफ़्तार करे जेल मोकिलियो वियो आहे। उनखे 24 साल जी सज़ा जेका आहे उहा ॾिनी वई आहे। छाकाणि कुझु महीना पहिरीं हीउ वाक़ियो जेको आहे डिप्ले जे ॻोठ कोरल में पेश आयो, जिते कुंवारी नारी जेका आहे लीला मेघवार उनजो तव्हांखे ॿुधायां त इज्तिमाही तौर ते उनखे आपघात ते मजबूर कयो वियो हो। उन आपघात कयो, उनखां पोइ उनजो लाश पोस्टमार्टम करण खां पोइ तव्हांखे ॿुधायां त उनजो जेको हमल पोस्टमार्टम खां पोइ ज़ाहिर थियो त हमल जेको आहे उनखे आहे। उनखां पोइ बि वाक़िया जेके हमल ज़ाहिर करण, उनखां अलावा नारी खे ख़ुदकशी ते मजबूर करण ऐं ज़ना करण जा ॾोह जेके आहिनि उहो साबित थियण ते कुंपजी ठक्कर खे अदालत सॻो जेको आहे उहो तव्हांखे ॿुधाईंदे एडिशनल सेशन जज मिठी जी अदालत जेका आहे उहो 24 साल कैद जी सज़ा ऐं उनखां अलावा 85 लख मुख़्तलिफ़ ॾोह जेके आहिनि उन्हनि जो ॾंड जेको आहे उहो मुक़ररु करे छॾियो आहे। जी महिरबानी जी अपडेट करण लाइ।